ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची इस्लामाबाद, मस्कत ऐं मास्को जे दौरे जो ऐलान करे छॾियो। समाजी राब्तनि वारी वेबसाइट एक्स ते जारी कयल बयान में ईरानी परॾेही वज़ीर चयो आहे त हू अॼु खां इस्लामाबाद, मस्कत ऐं मास्को जे दौरे ते वञी रहियो आहे। दौरनि जो मक़सदु भाईवारनि ॿितरफ़नि मामलनि ते राब्ते में रहणु आहे। इस्लामाबाद, मस्कत ऐं मास्को जे दौरनि में ख़िते जी सूरतहाल ते मुशावरत कई वेंदी। पाड़ेसरी मुल्क संदनि पहिरीं तरजीह आहे। जंग बाबति अमेरिकी वज़ीर पीट हेगिस जो चवणु आहे त ईरान वटि डील करण लाइ सुठो मौक़ो आहे। बहितर हूंदो त ईरान मुआहिदे खे क़बूल करे वठे। ईरान खे ॻाल्हियुनि ते राज़ी करण लाइ नाकाबंदी सख़्तु कई वई। जेसीं ताईं ज़रूरी हूंदो नाकाबंदी जारी रहंदी। अमेरिकी वज़ीर चयो त ईरान कंहिं बि सूरत एटमी हथियार नथो ठाहे सघे। सामुंडी लंघ हुर्मुज़ ते मुकमल कंट्रोल आहे। हुर्मुज़ तां हिन वक़्त ताईं 34 जहाज़नि खे वापसि मोकिलियो वियो आहे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार ऐं ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची विच में फ़ोन ते राब्तो। ख़िते जी सूरतहाल, जंगबंदी ऐं सिफ़ारती कोशिशुनि ते ख़यालनि जी ॾे वठि कई वई। इसहाक़ डार पारां मसइलनि जे हल लाइ लाॻीतो ॻाल्हियुनि ऐं राब्ते जी अहमियत ते ज़ोर भरियो वियो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो त ख़िते में अमन ऐं इस्तेहकाम लाइ जल्द अॻ भराई ज़रूरी आहे। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची पाकिस्तान जे तामीरी ऐं मुस्तक़िल सहूलियतकारीअ वारे किरदार खे वाखाणियो। ॿिन्ही अॻवाननि पारां वेझा राब्ता बरक़रार रखण ते इत्तफ़ाक़ कयो वियो। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार जो रूसी परॾेही वज़ीर सरगई लारोफ सां फ़ोन ते राब्तो। ॿिन्ही अॻवाननि में ख़िते जी सूरतहाल समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि, पाकिस्तान ऐं रूस विच में ॿितरफ़नि लाॻापनि आलमी फोरम्स ते सहकार बाबति ॻाल्हियूं थियूं। रूसी परॾेही वज़ीर सरगई लारोफ पारां ईरान ऐं अमेरिका ॻाल्हियुनि में पाकिस्तान जे किरदार जी वाखाण कई। इसहाक़ डार पारां मसइलनि जे हल लाइ ॻाल्हियूं ऐं सिफ़ारतकारी जारी रखण जे अज़्म जो इज़हार कयो। ॿिन्ही अॻवाननि पारां आला सतही राब्ता बरक़रार रखण जी अहमियत ते ज़ोर भरियो वियो। इसहाक़ डार सरगई लारोफ खे पाकिस्तान जे दौरे जी दावत ॾिनी। ॿिन्ही मुल्कनि पारां राब्ते में रहण ते इत्तफ़ाक़ कयो वियो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जी बर्तानिया ते ॻरो टैरिफ लॻाइण जी धमकी। बर्तानिया अमेरिकी कंपनियुनि ते लॻल टैक्स ख़तमु न कयो त वॾो टैरिफ लॻाईंदासीं। मूंखे पसंदि नाहे त को अमेरिकी कंपनियुनि खे निशानो बणाए। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो बर्तानवी अख़बार टेलीग्राम खे इंटरव्यू। क़ौमी सलामती कमेटी पारां क़दमनि खे गैर क़ानूनी करार ॾेई छॾियो आहे। पहलगाम, फॉल्स फ्लैग ऐं भारतीय चिड़ ॾियणंदड़ क़दमनि ते पाकिस्तान जे क़ौमी सलामती कमेटी जो चिटो मौक़िफ़। भारतीय चिड़ ॾियणंदड़ क़दमनि जे जवाब में 24 अप्रैल 2025 ते क़ौमी सलामती कमेटीअ जो इजलास थियो। शिरकत कंदड़नि क़ौमी सलामती जे हवाले ऐं ख़िते जी मजमूई सूरतहाल जो तफ़सीली जाइज़ो वरितो। सलामती कमेटी भारतीय चिड़ ॾियणंदड़ क़दमनि खे गैर मुनसिफ़ानो, हिक तरफ़ो ऐं क़ानूनी जवाज़ खां मथां करार ॾिनो। क़ौमी सलामती कमेटी पारां वालारियल कश्मीर जी अवाम जे हक़ ख़ुद इरादे जी उसूली हिमायत जो अज़म वधायो। फील्ड मार्शल आसिम मुनीर जो भारतीय चिड़ ॾियारींदड़ क़दमनि ऐं कश्मीर ते चिटो मौक़िफ़। फील्ड मार्शल आसिम मुनीर चवे थो, पाकिस्तान कंहिं बि चिड़ ॾियारींदड़ जारहियत जो तुर्त ऐं फ़ैसिलाइतो जवाबु ॾियण जी मुकमल सलाहियत रखे थो। दुश्मन जे नापाक इरादनि खे हर सूरत में नाकाम बणाए वेंदो। पाक फ़ौज ऐं सिक्योरिटी इदारा भारतीय सरपरस्ती में जारी प्रॉक्सीज़ दहशतगर्दी जे मुकमल ख़ात्मे ताईं सुख सां न वेंदा। खैबर ज़िले में सिक्योरिटी फोर्सिस जी कार्रवाई। 22 ख़ारजी मारिजी विया। सिक्योरिटी फोर्सिस ऐं क़ानून लागू कंदड़ इदारनि जो इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन ISPR मौजूदु मारिजी वियल दहशतगर्दनि जो तालुक़ु भारतीय हिमायती याफ़्ता फितल ख़वारिज सां हो। ऑपरेशन दौरान दहशतगर्दनि जी फायरिंग में 10 वरियनि जो ॿारु शहीद थी वियो। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद हथु कयो वियो। दहशतगर्द इलाइक़े में दहशतगर्दी जे केतिरनि ई कार्रवाइनि में मुलविस हुआ। इलाइक़े में ॿियनि ख़ारजियुनि जे ख़ात्मे लाइ क्लीयरेंस ऑपरेशन जारी आहे। अज़म इस्तेहकाम तहत दहशतगर्दी जे मुकमल ख़ात्मे ताईं कार्रवाइयूं जारी रहंदियूं। सदर आसिफ अली ज़रदारी जो फितल ख़वारिज जा 22 दहशतगर्द मारण ते सिक्योरिटी फोर्सिस खे ख़राज तहसीन। सदर जो 10 वरियनि जे मासूम ॿार जी शहादत जे ॾुख जो इज़हार, पोइंजरनि सां ताज़ियत कई। सदर आसिफ अली ज़रदारी चवे थो, दहशतगर्दी ख़िलाफ़ फोर्सिस ऐं क़ानून लागू कंदड़ इदारनि जूं क़ुर्बानियूं साराह जोॻियूं आहिनि। पाकिस्तानी क़यादत ख़िते में अमन लाइ कोशिशूं वठी रही आहे। दहशतगर्द इन खे कमज़ोर करणु चाहिनि था। दहशतगर्दनि खे बि शिकस्त ॾींदासीं। ख़िते ऐं दुनिया में अमन लाइ किरदार बि अदा कंदा रहंदासीं। वज़ीर आज़म पारां ख़ारजनि ख़िलाफ़ कामयाब ऑपरेशन ते फोर्सिस जे आफ़ीसरनि ऐं अहलकारनि जी पज़ीराई। शहबाज शरीफ़ जी 22 ख़ारजनि खे मारण ते फोर्सिस जी पेशेवराना सलाहियतनि जी तारीफ़। वज़ीर आज़म तरफ़ां दहशतगर्दनि जी फायरिंग में 10 वरियनि जो ॿारो शहीद थियण ते ॾुख जो इज़हार। शहबाज शरीफ़ चवे थो, मुल्क मां दहशतगर्दी जे मुकमल ख़ात्मे ताईं जंग जारी रखी वेंदी।
दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पूरी क़ौम फोर्सिस सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीठल आहे। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां पार्टी अॻुवाननि मुलाक़ातूं करे मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं कयूं। बिलावल हाउस कराची में पीपी अॻवान गुल मोहम्मद जखराणी ऐं आरिफ जखराणीअ जी पार्टी सरबराह सां मुलाक़ात, कश्मीर जे अवामी मसइलनि ऐं उन्हनि जे हल बाबति आगाही ॾिनी। चंगेज़ खान जमाली, हैदर ऐं मुर्तज़ा जमाली जी बि मुलाक़ात थी। बलोचिस्तान जी सियासी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि थी। पीपी शिकारपुर जे सदर मीर आबिद ख़ान भइयो पार्टी चेयरमैन सां मुलाक़ात करे तंज़ीमी ऐं सियासी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल कई। पीपल्स पार्टी ज़िले दादूअ जे सदर पीर मुजीबुल हक़ जी पीपी चेयरमैन सां मुलाक़ात, दादूअ जे अवामी मसइलनि बाबति बिलावल भुट्टो ज़रदारीअ खे ब्रीफिंग ॾिनी। गुल प्लाज़ा सान्हीअ जे 200 मुतासिरनि खे इमदादी चेक ॾेई छॾिया आहिनि। सान्हीअ जे ॿियनि मुतासिरनि खे तस्दीक़ खां पोइ चेक मिलंदा। सान्हे में फोत थियलनि 4 खां 5 माण्हुनि जे वारसनि जो पतो न पियो आहे। उन्हनि जो मुआवज़ो कंहिं ॿिए खे ॾियणु न ॾिनो वेंदो। गुल प्लाज़ा सान्हे में माण्हुनि जो तमामु घणो माली नुक़सानु थियो। सिंध हुकूमत फोत थियलनि जे पोंजरनि जी माली मदद कई। 72 केसिस मां 63 जी अदायगी थी चुकी आहे। फौतनि जे पोंजरनि खे 1-1 करोड़ रुपया ॾिना विया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो कराची में तक़रीब खे ख़िताब। वॾे वज़ीर चयो त सान्हीअ जे मुतासिरनि जी बहाली असांजी ज़िमेवारी आहे। सभिनी जो इहो ख़्यालु हुयो त सान्हीअ जी अदालती जांच कराई वञे। जुडिशियल कमीशन जी रिपोर्ट संदसि काबीना में पेश कई वई। कमेटीअ जी सिफ़ारिशुनि तहत ज़िमेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। सिंध सरकार गुल प्लाज़ा ॿीहर ठाहिराइण जो वाइदो पूरो कंदी। ऐं हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाक़नि मां हिकु नीगर समेत 3 ॼणा गुम, वारस परेशान। 17 वरहनि जो ज़ैनुल आबिदीन 7 अप्रैल ते घर ॿाहिरां वञण खां पोइ गुम थी वियो। नौजवान जे वालिद सिटी थाणे ते गुमशुदगी रिपोर्ट बि दाख़िल कराई, पर अॻु भराई न थी। ॻोठ इमाम बख़्श लगारी वासी 13 वरहनि जे मोहम्मद वकार लगारी जो पतो न पियो।